तूं पहिरीं नज़र में खसे दिलि खणी वे, सुहिणा सॼण यार वाह वाह वणी वे। नाम्यारे शाइर, समाज सुधारक, रूहानी पेशवा, सियासतदान हज़रत मखदूम मोहम्मद ज़मान तालिबुल मौला जिन जी सालगिरह जे मौक़े ते खेनि दिलि जे गहराइनि सां ख़िराज तहसीन पेश कयूं था। साईं तालिबुल मौला जिन जूं इल्मु, अदब, फ़न, सक़ाफ़त, सियासत तोड़े तालीम जे हवाले सां कयल ख़िदमतूं सदाईं यादि रहंदियूं। अब्दुल हमीद बच्चो, असिस्टेंट इंजीनियर, एजुकेशन वर्क्स, डिवीज़न टंडवातम।